अबू तुराब के जगह दिनी शेरे खुदा काबे जे अंदर मेहमान थिया कहीं मेहमान कयोआ चो करण वारे पाण कयोआ अन्या जे कदे सादी सिंधी में तोखे चवा हाने भला हेठ लही अचा इल्मी नुक्ता बुधाइण बस कया लगे तो त तुझे समझ खो जरा मां मथे पियो गालाया इल्मी नुक्ता बुधाइण बंद कया मां तोखा सादी सिंधी में पूछा बचड़ो पंहिंजे मर्जी सां ईंदो आ अम्मा जे मर्जी सां या अल्लाह जे मर्जी सां जवाब दे कहजे मर्जी सां ईंदो आ मां चाहे बचड़ो अचे दाई चाहे बचड़ो अचे पर जे कदे बचड़ो न ईंदो आ सभई चवंदा हन मालिक जो जदे हुक्म थे मां चवंदी आ बच्चो न अचे दाई चवंदी आ कच्चा महीना हन बच्चो न अचे बचड़ो नारो हणी ईंदो आ चेबो आ त रब जो हुक्म हुयो जदे तुजो असा जो बचड़ो अल्लाह जे हुक्म का सवा नथो अची सके त पो हुसैन जो बाबो वरी अल्लाह जे हुक्म का सवा की आयो ओ मीमान वारा गौर कर जेकर तुजो बचड़ो अल्लाह जे हुक्म का सवा नथो अची सके त हसनैन करीमैन जो बाबो भी अल्लाह जे हुक्म का सवा नथो अची सके मुजा दोस्त मञणो पवंदे कबूल करणो पवंदे अल्लाह जी रज़ा शामिल हाल आ अल्लाह जी मर्जी आ घर उन जो आ जंहिंखे भी पांजे घर में मेहमान करे टिकाए मर्जी उन जी आ अंबिया दुनिया में आया उन्हनि जा सहाबी आया लेकिन कंहिंखे मौको को न मिलियो टिकण जो मौको 3 रातनि जो मिलियो आ त कंहिंखे मिलियो आ जो अली बिन अबू तालिब खे मिलियो आ अन्या मुखे वधण दे अन्या मुखे चवण दे ओ मुझे मदीने वारे मीर जा गुलामो ओ अकुल वारो मां तव्हां खां तो पुछां काबो कहजो घर रा जवाब ॾियो अल्लाह जो घर शक ना है ना ओ मुखे जवाब दे एकड़ो तुजो घर आ एकड़ो अल्लाह जो घर आ तू पांजे घर में गुलदस्ता रख दे या गंद रख दे जवाब दे गाला 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 जवाब दे सोफा सेट वठी रखंदे अलमारियों सजाइंदे गुलदस्ता रखंदे एसियूं हणंदे टाइल हणंदे छाजे ला त मुंहिंजो घर सुहिणो लगे छो त सब कंहिंखे पंहिंजो घर वणंदो आ या त जुबान सां इकरार कर त अल्लाह के पंहिंजे घर सां का भी दिलचस्पी न आहे या त दिल सां इकरार कर अल्लाह के पंहिंजे घर सां कोई प्यार न आहे जेकॾहिं चवीं थो त न न अल्लाह के पंहिंजो घर प्यारो आ पूछो त अली बि वॾी रज़ा वारो आ शेरे खुदा जो काबे में अचण शेरे खुदा जो काबे में अचण अल्लाह जी रज़ा सां अचण अज़ीज़न मन हे पंहिंजे मर्ज़ी सां न आयो आ रब जे हुक्म सां आयो आ जंहिं अचण खां पोइ रहायो आ उन जी मर्ज़ी आ अन्या थोड़ो अगते वधण दे मां इन पन्नन के भला बंद थो कया इन पन्नन के बंद थो कया आखिर में मुजा दोस्त अजीज टाइम मुजो पूरो थियो साईं जेको हुक्म कयो हो 11 बजे ते टाइम पूरो थियो पर कुछ घड़ियों तो खा वठा तो मुजा दोस्त अजीज उन टाइम ते जे जो नालो अबू जहला बुधो थो जंहिंजो नालो अबू जहला ओहो छा हुयो जो काबे जो चौकीदार हुयो छा हुयो गाल्हायो काबे जो चौकीदार हुयो काबे जे बाहिरो बुत रखियल हुया हिकड़ो वडो बुत हुयो जंहिंजो नालो हुबुल हुयो अबू जहल छा कंदो हो जंहिंखे बि ॿार ॼमंदो हो उन बुत हुबुल जे पेरनि जी मिट्टी खणी हिकड़ी सराई सॼी अख में हिकड़ी खॿीअ में विझंदो हो मंगण हारन वांगुर मीरासन वांगुर 100 रुपया या रुपया उन जे टाइम जेको कुछ हुयो मुराद वठंदो हुयो अज जदे अली आयो 3
ॾींहनि खां पो मक्के में हुल हुली वया काबे जे अंदर बारड़ो जाओ अबू तालिब जो पुटड़ो आयो मक्के जूं मायूं मिली वयूं मक्के जा मर्द अची वया अबू जहल भी सराई खणी आयो फातिमा बिंत असद के चवण लगो यो बचड़ो औरते कर मां इनके सराई सुरमे जी पाराया होडा मां परेशान त मुझे बचड़े जी अख ही कान थी खुले राज भी कान थी खोले चवे थी ओ अबू जहल इए न कर बिया 5 रुपया ॾींदई मां 20 थी ॾे चवे थो इए कोन कंदुसि 30 थी ॾे इए कोन कंदुसि तात हेॾा मुंहिंजो मदीने जो यार अची वयो मदीने जो ताजदार अची वयो ओ मुझी सुणी चाची ओ मुझी चाची मां छाते झेड़ो लगो पयो फातिमा बिंत असद जे अखड़न में लुड़कहन ओ मुझा बचड़ा केड़ो हाल तो पुछी रब तोखे भायड़ो त दिनो रब तोखे सौट त दिनो इहो भायड़ो मगर अखन खां ना बीना मुझे मुस्तफा फरमायो इए कीअं तो थी सके इमामुल अंबिया जो भायड़ो हुजे वरी अखन खां ना बीन हुजे और ते कर चाची मुझे महबूब हथड़ा ही कया फातिमा बिंत असद सोने अली के मुझे महबूब जे हथड़न में दिनो हबीब हथड़ा ही कया अली निहारे मुरकण शुरू कयो महबूब हथड़ा ही कया शेरे खुदा निहारे मुरकण शुरू कयो मुझे करीम मुस्तफा हथन के वेछो करे पंजी पाक जुबान अली के चूसराई हबीबन करीमल एतरे में पंजे चाची के चयो हाने अबू जहल के चो सराई बखणी चे सुरमो बखणी चे चाची जे हथड़न में सुनो अली पंजे अम्मा जे हथड़न में आयो अबू जहल सराई खणी आयो ओ हुबल बुत जे पेरन वारी मिट्टी सुरमो करे खणी आयो हाने सराई तैयार करे जी जो बेझो कई सुने अली अखियों पटे जो निहारो एतरो हैबतनाक हो मंजर हुयो जो अबू जहल छिरकी पोइते किरी पयो माइन चयो अबू जहल छा थी वयो चवे तो दुनिया जे बच्चन के पाराइंदुस पर ही मुखों जोर मुझे महबूब मुस्तफा मुर्की चयो चाचा हलिया दुनिया जे बच्चन के सुरमो पारायण वारा चाचा हलिया अज मुझे भायड़ के भी सुरमो पारा वो अचण खां लवाए तो ओड़े पाड़े चयो हे छा थो करी हेतरी रवायत खत्म थो करी खत्म थींदी त हमेशा खत्म थी वेंदी जीअं जो ॿियो दफ़ो आयो दिल बधी वेझो थी अञा सराय खे हीअं कंदो सुनो अली हीअं जो कंदो काॾे वई सराई काॾे वियो अबू जहल सजे मक्के में हुल हली वया जेको काबे में जाओ ओहो ॼमण सां रंग ॾेखारे रहियो अजीजान मन मुझे दिल पर अली शेरे खुदा अली अल मुर्तजा शेरे खुदा जेके ॼमण सां मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजी पाक जुबान चूसराया हेडे मुडे निहार ओ सीता में रहण वारा जरा मुडे निहारे पो मुखे जवाब दे जेका अली जुबान चूसिया ओहा जुबान कहजिया जवाब दे जवाब दे कहजिया मदीने जे ताजदार जिया जेका मदीने जे ताजदार जी पाक जुबाना उन जो कमाल छाहे गौर सा बुध जा जो गालाई दो खुदा है मगर जुबान मुझे मुस्तफा जी अमा गालाई दो खुदा है जुबान मुस्तफा जी हुंदिया तवज्जह कजा चाहे जुबान में खुदा गालाई दो चाहे जुबान में खुदा गालाई दो उहा जुबान सब का पेरी अली चूसिया बे नंबर ते बतूल चूसिया टे नंबर ते हसन मुजतबा चौथे नंबर ते हुसैन चूसिया छो न चवा ही गणन में पंजन मगर हकीकत में हिकु गणना में गला गला गणना में
मगर हकीकत में हिक हो कीअं चओ अल्लाह चओ अल्लाह अल्लाह टियों दफ़ो चओ अल्लाह हाणे चौथों दफ़ो इन अल्लाह जे अखरनि खे ॻणण शुरू कर अल्लाह जे अखरनि खे ॻणण शुरू कर अलिफ लाम अल लाम अलिफ ला हा पेशो अल्लाह अखर घणा थिया जवाब ॾे घणा अखर थिया जवाब ॾे हे नक्शबंदी जवान जेको इस्म ज़ात सेखारींदा आहिनि जेको हिक जो ॾस ॾींदा आहिनि अखरनि में पंज हकीकत में हिकु आहे हेॾे बि ॻणी दे त मुहम्मद अली फातिमा हसन हुसैन ॻणण में पंज मगर हकीकत हिकिड़ी आहे अञा मूंखे चवण ॾे ॻणी दे त पंज गणी दे त पंज मगर जुबान हिकड़ी आ गणी दे त पंज मगर घरड़ो भी हिकड़ो आ गणी दे त पंज मगर घरड़ो भी हिकड़ो आ अञा चवण दे इन सजण साईं जे गुलाम के गणी दे त पंज लगंदा मगर आयत तदहीर क़िबला हिकड़ी आ गणी दे त पंज हूंदा मगर चादर भी हिकड़ी आ गणी दे त पंज हूंदा चादर भी हिकड़ी आ आखिर में फकीर खे चवण दे गणी दे त पंज हूंदा मगर दुरूद भी हिकड़ो आ शुक्र अदा कर यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह है जन्नत तेनू मिल वैसी ए रब दी सू जन्नत तेनू मिल वैसी ए रब दी सू जन्नत जन्नत करण वारा ओ जन्नत जन्नत करण वारा जन्नत विकणण वारे विकणी छडिया वठण वारन वठी छडी बाद में थो ॻाल्हाया ओ जन्नत तेनू मिल वैसी ए रब दी सो जन्नत तेनू मिल वैसी ए रब दी सो लेकिन दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लालांदा दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे शुक्र अदा कर यार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे चो हर घर दे चो हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे है सदा खुला है सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लालांदा
सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे अखियां ताबश आशिकन जो अकीदो बुध अखियां ताबश बावुजू में रखदा अखियां ताबश बावुजू में रखदा सोना सैयद नसीरुद्दीन शाह बुखारी आशिक चवे तो अखियां ताबश बावुजू में रखदा अखियां ताबश बावुजू में रखदा क्यों करना है जो करना है जो करना है जो करना है दीदार अली दे लालांदा करना है दीदार मौला दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे लालांदा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह कुरान पढ़ंदो थो वञा ज़हन तैयार कर अञा 10 मिनट न थो छॾे मां कुरान तो पढ़ा चिड़ी थो त अली वारिस छो था चो मां कुरान तो पढ़ा रब सां झेड़ो कर त रब पंहिंजा ज़मीन जा वारिस छो बनाया रब कुरान जा वारिस छो बनाया रब जन्नत जा वारिस छो बनाया मां कुरान पढ़ंदो वञा तर्जुमो कंदो वञा तू रब जो कुरान साम्हूं रखो पाण ई ख़बर पवंदई त रब ॿुधाए रहियो आहे बनाइण वारो भी महा वारिस ठाहण वारो भी बनाइण वारो भी मां वारिस ठाहण वारो भी मां मता चमी त सजण साईं जो फ़कीर तारीख़ जी ॻाल्हि करे वियो सुणो कुरान तो पढ़ा अल्लाह जो कुरान तो पढ़ा पहिरीं ज़मीन जी वारसी पो जन्नत जी वारसी पो कुरान जी वारसी ट्रई बार स कुरान मां पढ़ी तो बुधाई पो फैसलो कजा ते हेठनी जा बार सकेर अञा त अज चुप थो कया न त जरूर बुधाई त मरजल बहरैन केर बैनहुमा बरज़खुल ला यबगियान केरहन ये दरिया बकेड़ा जेके आहिन भी गड मिलन भी को न था अजीब राजा कुरान करीम के खोल कहे अल्लाह वारे जे आडो गोडड़ा भनी वे त कुरान समझ में अचे खबर पवई हे दरिया केड़ा हन ही मरजल बहरैन केड़ा हन जेके आहिन भी गड मगर विच में पर्दो बैनहुमा बरज़खुल ला यबगियान आहिन भी गड मिलन भी को न था पर यखरुजु मिनहुमल लुअलु वल मरजान लुअलु भी कढन था मरजान भी कढन था यो लुअलु केरा मरजान केरा रब तो चवई फब अय आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह चे तो केड़े मुझे नेमतन जो इनकार कंदे काबे में विलादत जो इनकार कंदे जन्नत जे मालिकीअ जो इनकार कंदे ज़मीन जे वारिसीअ जो इनकार कंदे कुरान जे वारिसीअ जो इनकार कंदे रब तो चवे काडे बिन मञो शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया शेरे खुदा बहादुर मुश्किल कुशा अली काडे वनी तो भूल जी काडे वनी तो भूल जी ही दर अथई हली
अलिया शेर खुदा बहादुर मुश्किल कुशा अलिया। शेर नथो पढ़ा रब जो कुरान पढ़ा टाइम पूरो थियो साईं सा वायदो कयो हम सुने नसीरुद्दीन शाह बादशाह बुखारी सा किबला 11 बजे महफिल के क्लोज कंदासी पर अली जा दीवाना वेठा हन 10 मिनट बिया किबला इजाजत। कुरान करीम तो पढ़ा गौर कर अल्लाह जे जात फरमायो हाफिज कुरान वेठा हन ये रिकॉर्डिंग थी रही है सुभाणे वरी बुध जा सुभाणे वरी बुध जा खबर पवे अल्लाह फरमायो वलक़द कतबना फिज़ ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरसुहा इबादियस सालिहून। अल्लाह कुरान में बुधाए रहे हुआ अल्लाह कुरान में बुधाए रहे हुआ तमू ज़बूर में भी जिक्र करे छदेवा मौला छाजो रब तो चवे इहो त हिन ज़मीन के मुल्ला वारिस को न बनायो तमूर बपाना मगर हिन जा वारिस भी मार बपाना बनाया मां तो खां तो पुछा तू जरे जरे चवंदो त मुझो वारिस अल्लाह वा कोई शक ना है लेकिन जमीन के कहे बनायो जमीन जो वारिस अल्लाह आहे या न जवाब दे जमीन जो वारिस अल्लाह जमीन जो मालिक अल्लाह जमीन जो खालिक अल्लाह वो रब तो फरमाए मां अल्लाह पाजे नेक सालिहन मां जमीन जा वारिस बनाया हन हाणे खुद फैसलो करो है नेक कहड़ा हन ऐ सालिह कहड़ा हन खुद फैसलो करे बुधा उहे नेक कहड़ा हन उहे सालिह कहड़ा हन जन के अल्लाह जे जात इन जमीन जो वारिस बनायो वरी बी आयत तो पढ़ा वतिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तकिया। जमीन जी वारसी का पो जन्नत जी वारसी मुखे जवाब तदे ओ सीता जे रहण वारा रब तो चयो वतिलकल जन्नत लती नूर सुमिन इबादना मु जन्नत जा वारिस बनाया न पंजा बाना केर मन कान तकिया मुझे बानन मा जेके परहेजगार हन मां रब जन्नत जा है वारिस बना छया हन तोखे कसम तुझे पैदा कंदड़ रब जो खुद फैसलो कर त कायनात में परहेजगार केर या बुधा या सजन साईं जो फकीर कुरान जी आयत पढ़ी तो के नथो बुधाई माथो बुधाई अचो अल्लाह जे कुरान का पूछो ओ रब जा कुरान बुधा पाक के रोहन मुझो अल्लाह तो फरमाए इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। मुझो बेनियाज रब तो फरमाए जन्नत जा वारिस बनाया थम पंजन बांधन मा केर जेके वधीक परहेजगार पाक हन मौला पाक केर हन रब जे कुरान बुधायो हाने मुखे जवाब दे वारिस केर हुंदो जो जेको मालिक हुंदो जल्दी जवाब दे वार अजा 3 आयत रह जी वई कुरान बु बुधाए छडी मता हसरत रह जी वने सुन औरसनल किताब अल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। अल्लाह तो फरमाए न कुरान जा भी वारिस बनाए छड्या कुरान जा भी वारिस पांजे बान्हन मा जमीन जा भी वारिस पांजे बान्हन मा जन्नत जा भी वारिस पांजे बान्हन मा तो खां तो पुछा जेको वारिस हुंदो आ उन वटे पावर हुंदो आ या को न हुंदो आ जवाब दे
जवाब दे मुझे बाबा जे जमीन जो मां वारिस मां हिते सीता में वेही करे रात सैयद नसीरुद्दीन शाह वट जे करे टिकी पवा घर फोन करे तो चवा मुडे गाड़ी भी मोकलियो मुजा कपड़ा भी मोकलियो बुधायो सीता में पडीदन मां कपड़ा गाड़ी इंदी या कान इंदी चो जेको मालिक हुंदो आ जिथे घोराइंदो आ उते शय पहुंचंदी आ पहुंचंदी आ। जवाब ने मुखे मदीने जी सरजमीन मदीने जी सरजमीन मुझो मुस्तफा करीम जे आडो हसन ऐं हुसैन चवन बाबा कपड़ा पाईंदासी पर हितऊ जान कपड़ा पाईंदासी पर हितऊ जान न पाईंदासी बुधाए त घुराइण वारे जन्नत मां घुराया या कोन घुराया जवाब दे जन्नत मां वगा आया या कोन आया छो आया चो मालिक जी मर्जिया मालिक जी मर्जिया जिथे वेही पंहिंजी मिल्कियत घुराए उन जी मर्जिया अन्या मुखे चवण दे ना छेड़ मलंगान ना छेड़ मलंगानो अन्या मुखे चवण दे अन्या मुखे चवण दे हे जुमलो दिल जे तख्तीअ ते लिखी छॾजा ॾींहण बारे जन्नत ॾिनी ज़रूर आ पर वठण वारे मुफ्त में कान वरती आ वरी जुमलो थो चवा ॾींहण वारे जन्नत ॾिनिया ठके ठोके सौदो कयो थई ठके ठोके कीमत वसूल कई थे ॾींहण वारे जन्नत मुफ्त में सदके में कान ॾिनिया त वठण वारे भी फुल कीमत अदा कईया दस्तावेज ॾेखारण ला तैयार हा रजिस्ट्री ॾेखारण ला तैयार हा चो किथों आणी दे चवा रब जो कुरान थो ना छेड़ मलंगानू फकीरन के न छेड़ इन नक्शबंदन के समझण ॾाढो ॾुखियो चो त ही पीर मिठा जे उन लड़ीअ जा दाणा हन जे जो लक़ब हुयो हक पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा उन पीर मिठा जो फैज़ दुनिया जे जंहिं भी कुंड में वयो लोग लाए ॾेखारियो आ पोहा सूरत कहिड़ी भी हुजे वो कंबर वारो साईं हुजे या अलाहाबाद वारो सजण साईं हुजे जिते भी कंबर मुझा दोस्त अजीज पीर मिठा जी निगाह वैया उन जो गुलाम वया उन आशिकन इश्क जू महफिलूं मचायूं हन उनन हे रंगड़ा इने करे फकीरन के न छेड़ कुरान जी रजिस्ट्री दे या दुआए खैर कुरान जवाब दे कुरान जी रजिस्ट्री दे छो त पंहिंजी शय कराइण जे लाइ रजिस्ट्री चइबो आहे ॾेखार पोइ ॿुध रजिस्ट्री अल्लाह जन्नत ॾिनी आहे कीअं ॾिनी आहे मतां तुंहिंजे दिलि में ख़्याल अचे रब थो चवे इन अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत बेनियाज़ रब पंहिंजे कुरान करीम में ॿुधायो आहे बेशक मां अल्लाह सौदो करे छॾियो छा कयो आहे ॻाल्हा सौदो कयो आहे सौदे थियण खां पोइ हे लाउड मां हिन इको साउंड वारे खां वठां थो 5000 में 5000 उनखे ॾिनमि उहो फाड़े या गीदे में रखे उन जी मर्ज़ी आहे या मुंहिंजी मर्ज़ी आहे जवाब दे लाउड मुंहिंजी मर्ज़ी आहे उछलाया या खणी वञा मुंहिंजी मर्ज़ी आहे या हुन जी मर्ज़ी हलंदी जवाब दे हो 5000 जो मालिक मां लाउड जो मालिक इते समझ में अचे थो पोइ हे कुरान जी रजिस्ट्री तो के समझ में नथी अचे अल्लाह फरमायो जन्नत विकरो थो कया मौला छाजे एवज़ अल्लाह फरमायो जानियूं भी खपन माल भी खपन मुझे दिल पर हुसैन चयो मौला कीमत लगा रब चयो जो अली असगर दे मुझे हुसैन चयो मौला कबूल मुझे बेनियाज़ रब चयो कीमत वडी आ 8 सालन जो अली अकबर दे मुझे हुसैन चयो
घोट शादी जे तैयारी वारो कासिम दिल पर खपे मुझे हुसैन चयो हाज़रा औनो मोहम्मद खपे मुझे हुसैन चयो हाज़रा जेडी मल सभई हाज़िर कयई बेनियाज कीमत वधाए छडी चवे तो वठण वारो भी खपे चई तमा भी हाज़िर फुल कीमत दई करे जुमलो दिल जे तख्तीअ ते लिखी खणियो वञ जंहिं फुल कीमत ॾेई छॾी पोइ उन जी मर्ज़ी आहे बहलूल जहिड़े फ़क़ीर खे मिटीअ जे ढेर ते जन्नत जा बगुला ॾेई छॾे मालिकनि जी मर्ज़ी बहलूल जड़ो चरियो वते जंगल में जन्नतूं विराईंदो उन जी मर्ज़ी आहे छो थो विराई छो त चवे थो अली हक़ अली हक़ अली हक़ अली हक़ अली अली करण वारे खे जेकॾहिं मालिकनि जन्नत जा प्लाट ॾेई छॾिया हो दरिया जे किनारे ते वते विराईंदो मिटीअ जूं ढेरड़ियूं ठाहींदो वठण वारो अचे उन खां क़ीमत वसूल करे लत हणी ढेरड़ी ठाहे हिते ठाहे पियो हुते ठही पई केरु चो जेको अलीअ जो ग़ुलाम जुमलो वरी तो चवा त ॾियण वारे मुफ्त सदके में कान ॾिनी आहे ऐं वठण वारे बि ख़ैरात में कान वरिती आहे ॾियण वारे फुल क़ीमत वसूल कई आहे वठण वारे बि अल्लाह तलह ॾिनो आहे जॾहिं अल्लाह तलह ॾिनो आहे त वारसी कंहिंजी आहे जन्नत जी कसम अथई रब जो जवाब ॾे जन्नत जी वारसी मालिकनि जी आहे त कुरान जी वारसी कंहिंजी आहे जो कुरान जी वारसी भी क्लियर लगी पई आहे धड़ जिस्म सजो मैदाने करबला में तुझे आदो पयो आ ओ यजीदन जा पलीत कुत्तो जीअं वणे वतीअ कयो मां हुसैन नेज़े ते भी कुरान जी वारसी ॿुधाए रहियो हां इन जिस्म के तव्हां जुदा करे सघो था पर रजिस्ट्री वारसी वारी नथा खसे सघो नेज़े ते भी कुरान जी तिलावत करे मुझे हुसैन कायनात के ॿुधायो आहे त जेको वारिस हूंदो आहे उहो नेज़े ते भी पंहिंजी रजिस्ट्री ॾेखारींदो वेंदो आहे रही गाल जमीन जी वारसी भी बुधाए छे सादड़न लफ्जन में इमाम हसन सोहणे जे घर में हिकड़ी खादमियाणिया गरीब जी न्याणिया डिठई त हिकड़े ॾींहुं चुल्ह कान बरी बे ॾींहुं चुल्ह कान बरी जेडी मल ॿ चुल्ह कान बरी उन न्याणीअ छा कयो चुप चुप करे अम्मा ॾे वई ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजी बचड़ी अम्मा मूंखे याद आ तो मुझे शादी जे ला सोन जो छलो ठहरायो हो हा मुझी बचड़ी अम्मा अज हो मुखे दे बचड़ी छो थी वठी अम्मा मुझे महबूब इमाम हसन जे घर में बड़ी थी वया न चुल्ह कान बरिया मां चयो बचड़ी ये जान भी मुझे मुस्तफा जे बचड़न ता कुर्बान ओ छलड़ो न्याणीअ खे दिने न्याणी छलड़ो खणी आई आ मुझे दिल पर हसन मुस्तफा जे हथड़े ते रखी चवे थी आका वनी गल्ला बंडी मां कुछ सामान वठी जो मुझे दिल पर हसन जलाल मां निहारे चयो ए नौजवान बचड़ी अल्लाह ताला तोखे अजर ता फरमाइंदो शायद तू इहो थी समझी त बडी चुल इन करे कान बनिया त शायद हसन जे घर में कुछ ना है जलाल में अची करे मुझे सुने इमाम हसन जे जमीन ते बीठो हो उते मिट्टी जो ढेर होयो उन मिट्टी जे ढेर के लत हई त मिट्टी मां सोन पड़जी वयो निहारे पण फरमायो त जेके कुछ दिसी थी हकीकत या वारसिया ये जमीन सोन करे मालिकन दिनिया पर ही जेके बब वेला नथी दिसी या पंज नाने जी सुन्नत अदा करे रहा हूं मुझे महबूब जे बचड़न जा आशिको मुझे महबूब जा बचड़ा पांजे नाने जे सुन्नत सा प्यार था कने पो तू बुझे करे शेरे खुदा जो आशिक त मुझे मुस्तफा जे सुन्नत सा प्यार कर मुझे हबीब जे शरीयत सा प्यार कर मुझे मुस्तफा करीम जे दुरूद सा प्यार कर मुझे मुस्तफा करीम जे नमाज सा प्यार कर शेरे खुदा जी विलादत भी खुदा जो घरात शहादत भी खुदा जो
पो जेको उन सां प्यार कदो उन जो बि उन रब जे घर सां प्यार हूंदो या न हूंदो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु सुहिणे अलीअ जे जशन विलादत जे ॾिहाड़े ते तमामु घणो तव्हांजो टाइम वठी वियुसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानड़ो आयत जो मतां तर्जुमो रहिजी वञे। अल्लाह फरमायो यारिफून नेमतल्लाह, जॾहिं ख़बर पक थी वियो त हीअ अल्लाह जी नेमत आहे, सुम्म युनकिरूनहा, पोइ इनकार न कजो। जॾहिं पक थी वई त ही अल्लाह जी नेमत आहे त पोइ इनकार न कजो। इनकार केर कदा व अक्सरुहुमुल काफिरून, यानी वाणी सुञाणी पोइ बि जेकॾहिं अल्लाह जे नेमत जो इनकार कंदो, रब थो चवे उन्हनि में घणाई काफ़रनि जी हूंदी। जेके ईमान वारा हूंदा उहे अल्लाह जे नेमत जो इनकार कोन कदा। त मुंहिंजा दोस्त अजीज, मदीने जो ताजदार भी अल्लाह जी नेमत आ। त मुझे आका जा 4 यार भी रब जी नेमत थे, 5 तन पाक भी रब जी नेमत थे। सच तो हो त असां डबल पंजतनी हो, असां सिंगल न पर डबल पंजतनी हो। चो त दरड़े खां अंदर जॾहिं सुहिणो अली बि मौजूद आ, मदीने जो ताजदार भी मौजूद आ, त दरड़े खां अंदर 5 हन, पर जे दरड़े खां ॿाहिर दिलबर अली भी आयो, मदीने जो साईं बि आयो, त ॿाहिर भी 5 हन। दर खां अंदर भी 5, ॿाहिर भी 5, जंहिंजो 5 सां प्यार आहे जो हिते भी बेड़ो पार त हुते भी बेड़ो पार। अल्लाह ताला मुझो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे, अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में मक़बूल व मंजूर फरमाए। मुझा दोस्त अजीज, रात जो काफी हिस्सो गुजरी वियो आहे। बस ही जेके मोहब्बत जा मेड़ा हन, ही जेके इश्क जा मेड़ा हन, ही जेके प्यार जा मेड़ा हन, हे मोहब्बत का सवा कोन मिलंदा। मोहब्बत भी दुनिया के देखाण वारी न, मोहब्बत वा जेका दिल मां आवाज निकरे। जियां सोने सचल साईं चयो, छा चयो? एक अल्लाह कनु मैं डरदी हाँ, माही यार दी घड़ोली भर दी हाँ। एक मौला कनु मैं डरदी, ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा, मुझा सोहना आका तुझो रोज़ो दिसा, मुझे बस में हुजे। दिल रोज़ो मदीनो मदीनो करे, दिल रोज मदीनो मदीनो करे, शल रब मुझी का किस्मत करे। अच्छा बचड़न साण सभिनी के गडे, अच तुझे अंगण जी चाउठ चुमा, मुझे बस में हुजे।